कराची जी वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में पीपल्स स्टूडेंट्स फेडरेशन पारां इल्म पिरायो सिंध समारोह जे उनवान हेठ सकाफ़ती तकरीब कोठाई वई। सकाफ़ती तकरीब में पीपल्स पार्टी जे ओभर ज़िले जे सदर ऐं ख़ास मददगार इकबाल सांद पीपल्स स्टूडेंट्स फेडरेशन सिंध जे सीनियर नायब सदर कलीम भुट्टा ऐं PSF कराची डिवीज़न जे सदर मदनी रज़ा, मुइन बकीक, अकबर गिलगती, जमशेद आलम, बिलावल मगी, तलाल चांडियो ऐं राफिया अब्बासी समेत यूनिवर्सिटी जे लेक्चरार शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणनि वॾे अंग में शिरकत कई। सकाफ़ती प्रोग्राम के ख़िताब कंदे चयो त सिंध सदियुनि खां मज़हब रही आहे। सिंध जी सकाफ़त जा रंग अमन, खुशहाली ऐं भाईचारे जा रंग आहिनि। उन मौक़े ते पीपल्स पार्टी जे अॻुवान इकबाल सांद पिण ख़िताब कंदे चयो त अमन ऐं भाईचारे जे प्रचार कंदड़ सिंध जी तहज़ीब ऐं सिंधियुनि हमेशा कोशिशूं कयूं आहिनि। हुन चयो त हिन मुल्क में रहंदड़ सभिनी खे अजरक जे रंग में गॾु कयो वियो आहे। सिंध में रहंदड़ हर माण्हू सिंधी आहे। सिंध सां प्यार कंदड़ माण्हुनि खे हमेशा सिंध फ़ाइदो ऐं मोहबत ॾिनी आहे। सकाफ़ती तकरीब में हू जमालो ऐं ॿियनि लोक गीतनि ते ख़ुशीअ जूं जुमलियूं पिण हयूं वयूं, जॾहिं त आयल महिमाननि खे पीपल्स स्टूडेंट्स फेडरेशन जे वफ़ाक़ी यूनिवर्सिटी जे सदर ऐं प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़र सदाकत अली मुगेरी पारां सिंध जी सकाफ़त अजरक टोपी पेश कया विया। उन मौक़े ते आयल महिमाननि पारां शानदार सकाफ़ती प्रोग्राम कराइण ते वफ़ाक़ी यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे पिण साराहियो वियो।